अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब जा साथियो, उम्मीद तव्हां ख़ुशबाश हूंदो, ख़ैर सां हूंदा। साथियो, अॼु ही ॿई शाइर जा किताब आहिनि। हिकिड़ो शाइर जो किताबु आहे, हिकिड़ो शाइर शख़्स ते हिकिड़े शाइर जो किताबु आहे। सिंध जो महान शाइर, सुठो शाइर अदल सुमरो ऐं मंठा सोलंकी। साथियो, अॼु 21 मार्च 2024 आहे। तव्हां वीडियो ॾिसो था पिया। अॼु शाइरनि जो आलमी ॾींहुं आहे, इन हिसाब सां मां हीउ किताबु ॾिनो आहे। शारती भिटाई, काज़ी कादन खां वठी सचल साईं सामी खां वठी जदीद शाइरनि खां वठी काशिफ़ मंठा सोलंकी, अदल सुमरो, ॿियनि शाइरनि खे ट्रिब्यूट आहे, जेके जंहिं पंहिंजी शाइरी वसीले माण्हुनि खे उत्साह ॾिनो, माण्हुनि में उत्साह फूकियो, माण्हुनि में जेको आहे सो उमीद जो किरणो जाॻायो। शाइरी चवनि सेखारिया चयो आहे, कंहिं बि शाइर चयो आहे, जा शाइरी रूह खे गरमाए नथी, सा मंज़ले मक़सूद खे पाए माए नथी। सो शारती भिटाई सिंध जो वॾो महान शाइर शेख हयात तसलसुल, इमदाद हुसैनी आहे, अदल सुमरो आहे, अयाज़ गुल आहे। एतिरा खोड़ सारा शाइर जेके मां नाला खणंदुमि त लिस्ट डिघी थींदी। मंठा सोलंकी साहिबु मरहूम, असांजो बख्शल बाग़ी नौजवान शाइर, सतार सुंदर, अहमद शाकिर, खोड़ सातरा शाइर जे पंहिंजी शाइरी वसीले, ममता लोहार पंहिंजी शाइरी जे जोहर वसीले अवाम जा दर्द मुहबत जा इज़हार पंहिंजी शाइरी वसीले कया। उनखे ट्रिब्यूट तौरु अॼु मां हीउ जेको आहे सो शाइरी जे किताबनि खे, हिकिड़ी मंठा सोलंकी जा ॿई किताब आहिनि, हिकिड़ो शाइर जो आहे, हिकिड़ो अदल सुमर जी शख़्सियत आहे। हिकु शाइर जो हिकु ॿिए शाइर लाइ ट्रिब्यूट तौरु किताब, हीउ किताबु नओं आयो आहे। हीउ जदीद सिंधी शाइरी में अदल सुमर जो मंठा सोलंकी रखे रखे हाणे असम काशिफ़ मंठार ऐं ईसा मेमण गॾु छपायो आहे। वीडियो जो आगाज़ था कयूं। जेको आहे सो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट ऐं ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते वंट कंदा संग सां त लख लाइक। साथियो, हीउ जेको आहे सो मंठार सोलंकी जो जेको आहे सो किताबु आहे, अदल सुमरे ते 2 अखर पढ़ण मुनासिब सम्झा। अवां मुंहिंजो अॻुवाह खां पोइ, मुंहिंजे अॻुवाह खां पोइ कोशिशूं कयूं जेके नेक नेती ऐं ख़ुलूस वारे किरदार अदा कयूं। मां अने सही उमिरि अवां जो थोराइतो, सॼी उमिरि प्रूफ जी ग़लती आहे, सॼी उमिरि अवां थोराइतो रहंदुसि। पंहिंजूं मसूबियूं तरक़ करे काफ़ी भेरा हिते आया आहियो ऐं इंतिज़ामिया सां गॾु मुंहिंजी घर वारनि दोस्त राब्ते में ज़ाहिरा कोठा इन्हनि जा मुज़ाहिरा आहे। दोस्त प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि, मुज़ाहिरा कोठा हुनजी अॻुवानी कयव। मां सम्झां थो जेतिरो कुझु अव्हांखे करणु घुरिजे उन खां तमामु घणो वधीक अव्हां कयो आहे। अदब में या संगत में मुंहिंजो हरू भरू केॾो वॾो कमु थियल या किरदार अदा कयलु कोन आहे। जेतिरी अव्हां मोट निया इहो प्यार ॾिनो असां सभु हालात ज़रफ़ आहे। वॾो माण्हू पोइ आहे, सीनियर लेखक हूंदे जूनियर लेखक सां शफ़क़त ऐं मोहबत वारो रवैयो आहे। यकीन कयो त मां दिलि जे उथाह घराइण सां मुंहिंजो असर में रहंदुसि। साथियो, हीउ जेको आहे सो 13 जुलाई छंछरु ॾींहुं 62 नंबर सां वॾी वॾी प्रोग्राम आहे, उन जी सदा तव्हांखे करणी आहे ज़हन में हुजेव। मंठा सोलंकी जो लेटर आहे अदल सुमरे, उहो थोरो तव्हांजे ॾाढो पेश कयुमि। जेको आहे सो हीउ जदीद सिंधी शाइरी में अदल सुमरे जो 1995 ताईं, मंठा सोलंकी अकेडमी नओं तेरो। अगरि किताबु घुराइणु चाहियो तव्हांखे हीअ 250-300 में मोकिलींदा संगत। हीअ ॿिन्ही जो ॾसपंद आहे जेके तव्हां किताब मोकिले ॾींदा। हीअ मंठा सोलंकी, आसम नाथन शाही सिंध जो सुठो, खैरपुर नाथन शाह जो सुठो शाइर जंहिं पंहिंजी शाइरी वसीले सुठो कमु कयो आहे। हिन 2 अखर लिखिया आहिनि, ज़ोया काशिफ़ इदारे पारां मंठा सोलंकी, अब्दुल लतीफ़ सोलंकी, ईसा मेमण इदारे पारां 2 लफ़्ज़ पढ़ां थो पियो। अॻिते वीडियो ॿुधायूं था। मंठा सोलंकी लाइ लिखण मुंहिंजे लाइ का इजाज़त घटि कोन आहे। ऐं मंठा सोलंकी जी नुंहुं आहियां। काशिफ़ मंठा जी घरवारी ज़ोया काशिफ़, जंहिं मां घर में आया जॾहिं बाबा मंठा जी शख़्स जे बारे में ख़बर उन वक़्तु मां ॾाढो ख़ुशि थियुसि। हिकिड़ा तासुरात, हीअ जेको आहे चेयरपर्सन बि आहे मंठा सोलंकी यादगार कमेटी। मंठा सोलंकी 2 अखर नओं तेरो मां लिखे थो। अदल सुमरे नालो मुंहिंजा दौर जे सिंधी शाइरी में हिकु ख़ासि अहमियत रखे थो। हिन ॿारनि तोड़े वॾनि लाइ मुसलसल लिखियो आहे। उहे सभु आहे संदसि शाइरी मूं लाइ शुरू खां वठी उत्साह सबबु रही आहे। मूं संदसि शाइरी ते 2 लफ़्ज़ लिखंदे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे। सो हीअ असांजे मंठा सोलंकी जो हिन ते असांजे अयाज़ गुल जी अदल सुमरे जी शाइरी ते 2 अखर। सो हीअ हुनजी ट्रिब्यूट आहे, ट्रिब्यूट पेश कयो आहे। सो अॼु शाइरी जे 21 मार्च शाइरी जे हवाले, आलमी ॾींहं जे हवाले खां शाइरी जो किताबु तव्हांजे साम्हूं। साथियो, थोरी शाइरी पढ़ण में मूंसां मुश्किलात आहे, छो त मां बेसिकली घणो त नसब जो माण्हू आहियां।
नज़म मूंखे घटि उन सां लॻाव आहे, पर सुठो नज़म सुठी शाइरी ज़रूरु पढ़ी वञिबी, ज़रूरु यादि कबी। ईअं कोन्हे को त माउ वीचारी पार कढे पई, पुट सभई घर ॼाटा थी विया। घर अबाणो माउ पीउ ॿुढड़ा अकेला, पुट सभई पंहिंजे घर में था रहनि। नानो झूमे नेठि थकी पिया, नातिर झूमी नेठि थकी आहे। शिव मंदर ते बाग फुटिया, निंगरी दरतां बखे तो डूंगर छो तड़े। साथियो, हीअ शाइरी किताबु वठणु चाहियो, ॾस पतो ॾेई छॾियो आहे। ऐं ॿियो जॾहिं त हीअ किताबु आहे हिकु मंठार सोलंकी जी शाइरी जो आऊं अकेलो राहुनि में, जेको आहे सो हीअ मंठार सोलंकी इन ते ई अदल सुमरिया ॿ लफ़्ज़ आहिनि जेके लिखिया आहिनि साईं अदल सुमरो। ॿ लफ़्ज़ तव्हांजा ॾो पढ़णु ज़रूरु, छो त हीअ जेको अदल सुमरियल आहे मंठार सोलंकी जा लफ़्ज़, सो हीअ वरी जेको आहे सो शाइरी जे लाइ हीअ बि छपियो आहे। इन ते तव्हां ॿ अखर पढ़णु ज़रूरी थो सम्झा। मंठार सोलंकी हिकु बेचैन रूह हुयो, जॾहिं बि मिलंदो त लॻंदो त तड़तकड़ में जे अंदर में हिकु तड़प हुई। लोच हुआ तड़प हिन जी तख़लीक़ जो मुहरक हुई। संदसि शाइरी लोच बेचैनी दर्द मां फटल महसूसु थींदी। संदसि सिंधियत बि संगत जो तख़लीक़ लाइ उत्साह जो वसीलो हुई। हिन ॿिन्ही सां भरपूर निभायो। हिन शाइरी में वफ़ा नाथन शाही वांगुरु सादो लहजो अख़्तियार कयो। उन में पंहिंजे अंदर जा अक्स चिटिया, उहे अक्स चिटा ऐं रोशन आहिनि। सिंध जे उजरे सुबुह वांगुरु, सिंध जे उजरे सुबुह वांगुरु मिठीअ खां महबूब ताईं मिटीअ खां महबूब ताईं हिन जे आशिकी जा रंग हिन जे शाइरी में समायल। हू उमेद जो शाइर हो, ॾुखियनि हालति में हिन मायूसी खे वेझो अचणु न ॾिनो। कॾहिं कंहिं सां शिकायत न कई, ज़िंदगी सां बिना ज़िंदगी सां को निभायो हो। मुसाफ़िर शाइर हिकु उजड़ स्टेशन तां ओचिते ई ट्रेन में सवार थी हले वियो। हज़ारे वायूं नज़म गज़ल तख़लीक़ थियण खां रहिजी विया। इन में को शक न आहे, जेको आहे सो असांजो हीअ बि असांजे प्यारे माण्हू काशिफ़ मंठार जेको आहे सो सुखड़ी तो ॾिनो, उन जा लख लाइक़ कुर्ब। ऐं हीअ जेको आहे किताबु घुराइणु चाहियो त हीअ पुराणो शाइर थियल आहे, 5 साल पुराणो आहे, पर जेको वठणु चाहियो त हीअ इदारे जो ॾस पता आहे, कॉल करे घुराए सघोसि था। जेका आहे सो हीअ शाइरी ते लिखियलु आहे काशिफ़ मंठार, अब्दुल लतीफ़ कटियो, अब्दुल लतीफ़ सोलंकी, बेताब सोलंकी, अब्दुल गफ़ार तब्ज़ काज़ी कमरदीन। ऐं ॿियो कुझु गज़ल वायूं बेत दोहा नज़म बाज़ार नसरी नज़म ऐं ट्रेड़ू हिन में शामिल आहिनि। मंठार सोलंकी मुंहिंजो पग मट दोस्ती न पर को जिगर जो टुकड़ो न ॾिसंदो मथां न ॾींहं पर अख बेबसी हूंदियूं हुयूं। मुंहिंजो तराम ॾाढो कंदो, तबियत में ताड़ो ॿियो स्कूल ते सेर करणु वियो हूंद बि शाइर वीचार बेचैन। सो हीअ साथियो कुझु लफ़्ज़ जेको आहे सो मंठार सोलंकी शाइरी जो किताबु ॾस पतो ॾेई छॾियो आहे। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो। हर घड़ी शमशान जियां गुज़रे पई, ज़िंदगी ज़िंदान जियां गुज़रे पई। रास आई कीन का जंहिंखे ख़ुशी, पंहिंजे इंसान जियां गुज़रे पई। उन इंसान थो मचे मुहशर घिटनि में को ॾिसे, हू वरी तूफ़ान जियां गुज़रे पई। साथियो, अॼु 21 मार्च शाइरी जो आलमी ॾींहुं 2024। सिंध जा महान शाइर मंठार सोलंकी, अदल सुमरो, शांति बिटाई, शेख हयास वीडियो किताब जो तारीफ़ साम्हूं आहे। किताब जो ॾस पतो न वठणु चाहियो, घुराइणु चाहियो, ॾस पतो मौजूदु ॾिनो आहे। वेंदे वेंदे वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते संगत वंड कंदा त वॾा वड़।